नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में एंटी एंक्रोचमेंट टीम सखर, मोटरवे पुलिस शौकत अली भट्टी, असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो मुज़म्मिल हुसैन बुगियो, टाउन ऑफिसर राणीपुर मुमताज़ उनड़ पारां एंक्रोचमेंट हटाइण जीअं त क़ौमी शाहराह ते पहुता त बाअसर आॾो मजबूर थी करे एंक्रोचमेंट हटाइण लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेट ॾेई गायब थी विया आहिनि। एंक्रोचमेंट सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। मोटरवे पुलिस तोड़े टाउन इंतजामिया कार्रवाई करण खां इवाए रही है। क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि क़ाइम एंक्रोचमेंट खिलाफ कार्रवाई न थी सघी है। हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। दुकानदारनि पंहिंजी दुकान जे अॻियां वॾा छपरा क़ाइम करे छॾिया आहिनि। मोटरवे पुलिस तोड़े एसी सोबोदेरो एंक्रोचमेंट खिलाफ ऑपरेशन करण खां लवाए रहियो आहे। ॾींहों ॾींहुं एंक्रोचमेंट में वाधारो नज़र अची रहियो आहे। शहरी परेशान। क़ौमी शाहराह ते एंक्रोचमेंट सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। हादसनि में केतिरनि ई नौजवान जूं ज़िंदगियूं ज़ाया थी वियूं आहिनि, केतिरा ई माज़ूर थी विया आहिनि। क़ौमी शाहराह ते क़ाइम एंक्रोचमेंट खिलाफ शहरियुनि आला इख्तियारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी क़ौमी शाहराह ते क़ाइम एंक्रोचमेंट खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि खे हटायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।